गोठ अला बचा कोसमी मारम हराम जवाली सा मजलिस इमाम मौलाना मोहम्मद खान चलकरी ऐं नकी शाह जो खिताब। गोठ अला बचा कोसमी मारम हराम की मुनासिबत सां हिकु रुहानी ऐं मज़हबी मजलिस इमाम कयो वियो, जंहिंमें इलाइक़े जे वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। मजलिस दौरान हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं शहीद करबला जे अज़ीम कुर्बानियुनि ते रोशनी विधी वई। उन मौक़े ते मौलाना मोहम्मद खान छलगरी नकी शाह खिताब कंदे चयो त मारम हराम असांखे हक़, सच ऐं सबुर ऐं कुर्बानी जो दर्स ॾिए थो। हिन चयो त वाक़ई करबला इंसानियत लाइ हिकु अज़ीम पैगाम आहे, जंहिंमां हर दौर में हिदायत हासिल करे सघे थी। खिताब कंदड़नि उम्मत मुस्लिमा में इतिहाद, भाईचारे ऐं इस्लामी तालीमात ते अमल करण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। मजलिस जी पुॼाणी ते मुल्क जी सलामती, अमन ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं पिणु घुरियूं वयूं। रिपोर्ट करे रही अमीर बख्श कोसो। कुरान में जो फर्ज करोनी फाज को तो मुझे जिक्र कर औ तुझो जिक्र करस। मौला हुसैन अल्लाह जो जिक्र कयो जिंदगी में भी। मौला हुसैन सर कटजन का बाद भी, सर कलम थियण का बाद भी अल्लाह जो जिक्र। एक पासे मनून है, बे पासे मौला अब्बास। मौला अब्बास जेके जेके मोमिन ॿाहिरि बीठल आहिनि, रोटियुनि खे गुज़ारिश आहे बराए महिरबानी जल्द खां जल्द पर्चे सां तशरीफ़ खणी अचनि। जीअं असांजा उलमा किराम पहुची चुका